अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼो की वीडियो जेका आहे उहा पेटल जी इलेक्शन ते ॻाल्हाईंदासीं। साईं रफ़ीक जरवार ते ॻाल्हाईंदासीं, साईं इंतज़ार हुसैन शर्गीर साहब ते ॻाल्हाईंदासीं, साईं ग़ुलाम रसूल महर साहब ते ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु साईं जेको आहे सठे साहब ते बि असां सिकंदर कंहिंजो कहिड़ो किरदारु रहियो, कंहिंजो मुस्बत कहिड़ो कहिड़ो पहलू जेको ख़ुशि आमदीद। अॼु 3 रमज़ान आहे, सो अचूं था सभ खां पहिरीं साईं रफ़ीक जरवार ते। हीअ इलेक्शन जेका गुज़री इहा वॾे वॾे बुर्जनि खे किराइण जे लाइ गुज़री हुई। ही इलेक्शन जेकॾहिं फ्री एंड फेयर थिए हा त चङा भला बुत जेके आहिनि न, जेके पंहिंजो पाण खे किंग मेकर चवनि पिया, जेको पंहिंजो पाण खे चवनि पिया असीं सभु कुझु आहियूं, सभिनी खे धोई छॾे हा। बदकिस्मती आहे त उस्तादनि सां साज़िश करे सियासत करे इन्हनि सभिनी खे ॿाहिरि विहारियो वियो। धड़ाबंदी थी, लाशूर ते थी या शौरी तौर ते थी, जेकी बि थी, पर इहा जेकॾहिं गॾियल थिए हा त साईं इंतज़ार साहब जी जेका मंशूर वारा जेके माण्हू हुया न से सभु ॿाहिरि वेठा हुजनि हा। पर साईं इंतज़ार साहब चाहियो कोन, साईं ग़ुलाम रसूल महर साहब चाहियो कोन त इलेक्शन हिकु थिए। इन में कोशिश हुई हाजी शफ़ी अहमद सचियो साहब जी ऐं सिकंदर जो साईं कुझु कोशिश हुई त इलेक्शन हिकु थियणु घुरिजे, पर कुझु ॻाल्हियुनि ते ई कोन ठहिया। ॻाल्हियूं इयूं त साईं इंतज़ार साहब ऐं साईं ग़ुलाम रसूल महर साहब चए पियो त पेटल जो आइन चए थो असीं खटियल आहियूं त जेका इलेक्शन कमेटियूं थींदियूं उहे असांजी मर्ज़ी जूं थींदियूं। हाणे इलेक्शन कमेटियूं मर्ज़ियूं छो कीअं थींदियूं उहो तव्हांखे सम्झायां थो। बाबू ईअं थियो त टंडो अलहयार जी इलेक्शन जी मिसाल था वठूं त टंडो अलहयार जी जेका इलेक्शन थी आहे उन 20 साल जी सियासत जेका आहे साईं रफ़ीक जरवार जी 20 साल जी सियासत खे लोॾे छॾियो आहे। हिकु औरत उनखे शिकस्त ॾिनी आहे। साईं रफ़ीक जरवार खे हिकु औरत शिकस्त ॾिनी आहे ऐं साईं रफ़ीक जरवार इहो चवंदो हो त जेसीं ताईं आउं हयाती आहियां त लाड़ जे अंदरि मूंखां वॾो को लीडर पैदा कोन थींदो। ऐं माना पेटल छॾे बि वियो आहियां, पेटल ख़तमु थी वई, पोइ हुनखां मूंखां पोइ लाड़ में को लीडर पैदा कोन थींदो। लीडर पैदा थी वियो, साईं शफ़ी अहमद सचियो पैदा थी वियो, शकूर सारंग पैदा थी वियो, हेॾा इरशाद शाह पैदा थी वियो, हिन 2 टे ॿिया नौजवान ठहणु शुरू थी विया। साईं हिकदमि भॻो वञी साईं पंहिंजे हरीफ़ जेको सॼी ज़िंदगी साईं जो मुखालिफ़ रहियो वञी उन सां हथ मिलायूं, साईं इंतज़ार छलगिरी साहब सां। छो त डिवीज़न हैदराबाद जेका आहे उहा साईं इंतज़ार साहब वटि 1-2 ज़िला हुया, त उन सां पोइ छा थियो त वरी साईं शफ़ी अहमद सचियो आउट थी वियो, शकूर मजबूर थी वियो, साईं मोहब खोसो मजबूर थियो, ॿिया सभु मजबूर थिया। साईं रफ़ीक जरवार वरी गुज़िरियल 5-10 सालनि खां वरी माना क़ाबिज़ थी वियो। पहिरीं 5-10 साल इंतज़ारनि में, 10 साल ॿिया इंतज़ार वारा, माना ही क़ाबिज़ रहियो। उहा जेका सा हिन जी जेका जुमूद हुयो न, हिकु औरत उनखे शिकस्त ॾिनी आहे। साईं जेको आहे रफ़ीक जरवार खे हिकु औरत शिकस्त ॾिनी। हुन 2 यूनिट न खटिया आहिनि, टोटल 4 यूनिट आहिनि, 3 तहलका हिकु सिटी जो, हुन 2 यूनिट इन माई खटिया आहिनि। इन साईं रफ़ीक जरवार जी 20 सालनि जी सियासत, माना हिकिड़ो यूनिट 10 साल, ॿियो यूनिट 10 साल, 20 सालनि जी सियासत खे शिकस्त ॾिनी आहे। साईं सां मर्कज़ी इलेक्शन कमेटी बदल हुई। साईं खे जेके मुंहिंजा ज़राए चवनि था, जेका मूंखे ख़बर पई आहे, कूड़ा बैलेट पेपर ॾिना विया, उनजी मर्ज़ी जी इलेक्शन कमेटियूं ॾिनियूं हुयूं। आख़िर ताईं हुते इलेक्शन न कराइण, बग़ैर मुक़ाबले अचण जा सांभा माना कया विया त बग़ैर मुक़ाबले अचो 4 यूनिटनि में। हाणे बग़ैर मुक़ाबले कीअं 2 यूनिट माई खटे वेठी आहे, 2 यूनिट तव्हां हुनखे हथ सां सियासी असर इस्तेमालु कयो आहे। हुते कूड़ा बैलेट पेपर तव्हां माण्हुनि खे ॾिना आहिनि, हुते 50 खां 60-70 जेके थियनि था, हर हिकु माना माण्हू खे जेके मुंहिंजे इल्म में आहिनि। ख़ैर इहे ॻाल्हियूं सबूतनि सां पोइ बाद में ॾिसूं था, अचूं था जिन्हनि इहो चयो हुनखे इंटरव्यू कंदासीं। अचूं था त जीअं रफ़ीक जरवार चवंदो हो त जेसीं ताईं आउं जहिड़ो आहियां त लाड़ में को लीडर कोन थींदो, ऐं वाक़ई जेसीं जहिड़ो हुयो तेसीं ताईं कंहिंखे अचण ई कोन ॾिनो। पोइ हिनखे तव्हां सियासत चओ या मुनाफ़िक़त चओ, पर नुक़सानु इन ॻाल्हि मां थियो त हिते डिक्टेटरशिप हुई ऐं उस्ताद काज़ जो नुक़सानु थियो। एजेंटी दलालनि जी हिमायत में साईं रफ़ीक जरवार रहियो। हैदराबाद जे अंदरि डायरेक्टर ऑफिस जे अंदरि सभु एजेंटी दलाल हुनजा हिमायती हुया। अहिड़े ई तरीक़े सां एजेंटी दलाल जेके हुया उहे हर ज़िले जे अंदरि जेके साईं जा हिमायती हुया, पोइ उस्तादनि जा कम कोन पे थिया, रिटायरमेंट जा केस मुफ़्त में कोन पे थिया, त GP फंड फ्री में कोन पे थियो, त हर शइ ज़िलनि जा सदूर कोन। जेकॾहिं शिकायत कयो मर्कज़ खे त बाबा इहो तव्हांजे ज़िले जो मसइलो आहे, अबा इहो तव्हां ज़िले जो मसइलो पाण हल करे कोन था सघो। इहे त जिथे किथे ॻाल्हियूं आहिनि। ख़ैर अहिड़े तरीक़े सां हू क़ाबिज़ रहिया ऐं क़ाबिज़ रहणु चाहिनि पिया। अहिड़ो ई जेको सो हाल हुयो साईं ग़ुलाम रसूल महर जो। जेकॾहिं हिकु इलेक्शन थिया त साईं ग़ुलाम रसूल दरिया जो हुन पासे वेठो हुजे हा, हेॾा हिनखे टिप्पणी कोन ॾिनी आहे, पंहिंजे ज़िले ताईं महदूद रखूं था। अहिड़ी इलेक्शन वर्क थिए हा, अहिड़ी सोशल मीडिया ते कैंपेन हलिया, अहिड़ियूं जूं कारकर्दगियूं साम्हूं रखूं हा त साईं सफ़ा ॿाहिरि वेठो हुजे हा। हिननि धड़ाबंदी करे माना लाशौरी तौर ते इस्तेमालु थियो, सिकंदर जतोई लाशौरी तौर ते इस्तेमालु थियो, साईं हाजी शफ़ी सठियो साहब, पर अलॻि अलॻि धड़ा करे हिननि जेको आहे तंज़ीम उस्ताद काज़ खे नुक़सानु ॾिनो। हाणे नुक़सानु इहो थियो त ही गॾु इलेक्शन थिए हा त यकीनन ग़ुलाम रसूल महर इलेक्शन में पोइ सदारती उम्मीदवार न हुजे हा। सिकंदर जतोई जा माण्हू हुजनि हा, शफ़ी सठे जा माण्हू हुजनि हा, या साईं मोहब खोसे जा माण्हू कुझु अची वञा, या साईं कंहिंजा बि अची वञनि हा, पर इहा ॻाल्हि हले कोन हा। इहा ॻाल्हि क़ाबिल क़बूल कोन, हिननि गुरुअनि खे, इहे जेके गुरू वेठा आहिनि ॿाहिरि, इन क़ाबिल क़बूल कोन हुई। ख़ैर
अचूं था जेका इख़लाक़ी तौर ते इहा इलेक्शन जेका बि थी आहे इहा साईं इंतज़ार साहिब जी शिकस्त आहे ऐं साईं रफ़ीक ज़रवार जी शिकस्त आहे साईं ग़ुलाम रसूल महर जी शिकस्त आहे छो त जेके हिननि चालाकियूं कयूं आहिनि इलेक्शन कमेटियूं ते कूड़ा बैलेट पेपर ॾेई करे कूड़ियूं इलेक्शन कमेटियूं ठाहे करे जेके मिसाल असांजे साम्हूं आहिनि वॾो गंद कयो अथनि इलेक्शन में हालांकि वन साइडेड इलेक्शन हुई पंहिंजा पाण में हुया तॾहिं बि पंहिंजे पाण में हिक ॿिए खे ठाहे कोन सघिया माना इलेक्शन हुई न तॾहिं हिक ॿिए खे ठाहे कोन सघिया वरी अहिड़ो ई साॻियूं ग़लतियूं हिन पासे बि थियूं साईं भंगवार साहिब जी इलेक्शन कमेटी आहे उनखे उन में बि जेके से काफ़ियूं मसइला थिया ऐं उन्हनि बि जेको आहे काफ़ी ग़लतियूं कयूं पोइ शौरी तौर ते थियूं या लास्ट पर 4-5 हंध ते इहे शयूं ॾिसण जीअं ख़ैरपुर मीरस में अली अज़ीज़ मंगरे जो आहे सैदात कोट में हिकिड़ो ॿियो जेको ख़ादिम आहे अहिड़ा 2-3 ॿिया बि मिसाल मिलनि था ऐं हथ टोकियूं हींअर वरी बाजूं ठाहिया आहिनि कराची में साईं इंतज़ार साहिब 26 माना बग़ैर मुक़ाबले अची यार तव्हां तंज़ीम खे तबाह करे छॾियो गॾियल इलेक्शन थिया उस्ताद जी इज़त थिया इहे जेके से वटि अचनि हा असां खां वोट वठण जे लाइ त असीं पाण भली न बीहूं हा पर जंहिंसां गॾु बीहूं हा त उनजो बेड़ो पार करे छॾियूं हा एजेंट दलाल जी किरायूं हा असीं जेके तव्हां इहे पंहिंजा पाण में हरकतूं न करियो आहे हेठि ताईं इलेक्शन अचे त असीं त नवां हुयासीं न असां त नवां आहियूं नी नौजवान या ही जेके ॿाहिरि शौरी तबिको जेको आहे उहो इलेक्शन में हिसो न वठंदो आहे पर हिन चकर हिन शौर चयो असीं बि इलेक्शन में हिसो वठंदासीं त हिन एजेंट ऐं दलालनि खे असीं घर में विहारियूं पर थियो ईअं त जेको आहे तव्हांजी सियासत जे करे हीअ टुटी आदो थी आहे सभु माठ करे विया थींदो कुझु बि कोन ऐं बाक़ी थियो बि कुझु कोन थींदो बि कुझु कोन ख़ैर जेको बि थियो इन ते ग़लति थियो आहे इलेक्शन हिकु थिए हा त तव्हांखे ॾींहं जा तारा नज़र अची पवंदा वर्क कीअं थींदो आहे ऐं कहिड़ियूं धुरियूं कहिड़ी इज़त लाइक़ आहिनि उस्ताद कंहिंजी इज़त थो करे तव्हां एजेंट ऐं दलालनि जी का बि इज़त तव्हां सियासी माण्हुनि खां फ़ोनूं करायूं तव्हां सियासी माण्हुनि खां बोझ विझराया तव्हां सियासत इस्तेमालु कई तव्हां उस्ताद काज़ खे कमु करणु कोन ॾिनो हाणे छा थियो थींदो इहा साॻाई जेके 5 साल गाड़ी ईअं उस्ताद रोईंदो आयो वरी बि इहे साॻे 5 साल उस्ताद रोईंदो ईंदो दोस्तो मुंहिंजी वीडियो वॾी थी वेंदी पर हिन में आख़िर मजमूई तौर ते इलेक्शन में इहो बाबा इहा शिकस्त थी आहे साईं इंतज़ार साहिब खे साईं ग़ुलाम रसूल महर साहिब खे साईं सिकंदर जतोई साहिब खे साईं शफ़ी मोहम्मद सठियो साहिब खे ऐं साईं रफ़ीक ज़रवार माना जी सियासत ख़तमु आहे साईं खे इहो न करणु घुरिजे हा हाणे असांखे इख़लाक़ी तौर ते ज़िलो इन माई खे ॾियणु घुरिजे भाउ 2 यूनिट खटिया आहिनि 20 साल में कंहिं त इलेक्शन न कई इन माई कई आहे हाणे 2 यूनिट इनखे इहा ज़िलो ॾेई छॾे अचूं था ऐं इहा वरी बेइज़ती जी बि ॻाल्हि आहे रफ़ीक ज़रवार सिंध जो सदर उनजो ज़िलो हिकिड़ी माई खटे थी वञे 2 यूनिट हिकिड़ी माई खटे थी वञे साईं खे हाणे उन सां सियासत न करणु घुरिजे असीं भाइर असीं बच्चा चऊंसि था त साईं तूं हाणे ज़िले मां हथु कढ तूं अलाह अलाह कर तस्बी मुसलो खणणु वेही रहो पर असां मुनाफ़िकी छॾींदा कोन माज़रत सां हर तव्हांजी इज़त ॾाढी कंदा आहियूं पर जमहूरी अमल आहे तनक़ीद हर कंहिंजो हक़ आहे असीं ॾिसूं पिया त उस्ताद काज़ जो नुक़सानु पियो थिए उस्ताद तंज़ीम जो नुक़सानु थियो आहे तव्हांजी हिन सियासतनि जे करे मुनाफ़िक़तनि जे करे वॾो नुक़सानु थियो आहे इहे 5-7 माण्हू जेके आहिनि तव्हां सभु ज़िम्मेवार आहियो तव्हां चाहियो आहे त उस्ताद काज़ बची वञे या तंज़ीम बची वञे इहे तव्हां न कोन चाहियो त हाणे ज़िला आहे न असीं पिया हलाईंदासीं असीं पिया हलंदासीं को मसइलो करे 5 साल 10 साल खां वरी जॾहिं मौक़ो मिले पर तव्हां कारो मोह तंज़ीम जो बि करे छॾियो आहे अञा बि वक़्तु अथव सभु शइ ख़तमु करे हर शइ ख़तमु करे हिकु इलेक्शन करियो त ख़बर पइजी वञे मुड़ुसु भाड़े जी त मुड़ुसु केरु आहे भाड़ियो केरु आहे ग़ुलाम रसूल महर जो पैनल हिकिड़ो ई हुजे पूरे इलेक्शन में त शफ़ी सठे जो या सिकंदर हिकिड़ो ई हुजे या साईं रफ़ीक ज़रवार जो मोहब कोसे जो हिकिड़ो ई हुजे हिकु इलेक्शन थिए जमहूरी ॿई गॾिजी वञनि हर उस्ताद खे वोट जो हक़ त ॾियो पोइ तव्हांखे तव्हांजी हैसियत जी ख़बर पइजी तव्हांखे तव्हांजी औकातनि जी ख़बर पइजी तव्हां आहियो छा तव्हां कुझु बि कोन आहियो हाणे जेके ॻाल्हियूं उस्ताद कंदा उहे सचियूं आहिनि तव्हीं एजेंट आहियो तव्हीं दलाल आहियो तव्हीं ऑफिसरनि जा कुटण आहियो तव्हीं जेको आहियो माना तव्हीं नथा तव्हांजो धंधो बंदि थी वेंदो तव्हांजे पेट ते लत अची वेंदी तव्हां नथा चाहियो त इहे शयूं ईअं माना स्मूथली हलनि उस्ताद जेको हाणे उस्तादनि जा जेके मामला ईअं लटकिया पिया हुजनि पर तव्हांजो बैकग्राउंड में धंधो हलंदो वॾे मां वॾो ज़िम्मेवार जेको आहे न उहो आहे साईं ग़ुलाम रसूल महर ऐं साईं इंतज़ार साहिब ऐं साईं रफ़ीक ज़रवार जिन्हनि हाजी शफ़ी मोहम्मद सठियो खे सियासत मां आउट करण जे लाइ इहा सॼी रांदि रचाए साईं शफ़ी मोहम्मद सठे खां बि ग़लति कमु कराया त सिकंदर जतोई खां बि ग़लति कमु कराया त ॿिनि खां बि ग़लति कमु कराया सिर्फ़ु आख़िरी टाइम ते जेकी इंफॉर्मेशन आहे त इन्हनि चयो पिए त बाबा हिकु इलेक्शन थिए पर तव्हां करणु कोन्हे ख़ैर दोस्तो इहो किस्तनि जो सिलसिलो शुरू थियो आहे इहो सिलसिलो ईअं हलंदो रहंदो इनशाअल्लाह ऐं पंहिंजे हिन हर्ष वर्डन जी वरी बि माफ़ी वठी थो छॾियां पर मुंहिंजा ही लफ़्ज़ ॾुख ऐं कावड़ जो इज़हार आहिनि का तव्हांजी हिते मथां हू कोन्हे का ऐं कावड़ आहे तव्हां ग़लति कयो आहे हाणे त तव्हांखे असीं चई त नथा सघूं ॿियो त कुझु कोन एतिरो ई असां तनक़ीद करे सघूं था जेको असांजो जमहूरी हक़ आहे ख़ैर अलाह सां तव्हांखे बर्दाश्त करण जी जेका सघ ॾींदो अलाह सां तव्हांखे हिदायतूं बि ॾे त पंहिंजे बचनि खे संभालियो पंहिंजे घर खे संभाले उस्ताद काज़ ऐं तंज़ीमनि मां निकिरो त तंज़ीमनि खे असां जहिड़ा
नौजवान अची संभालिन, ॿिया जेके अची संभालिन, त कुझु न कुझु जेको आहे उस्ताद जो भलो थिए, कि मुफ़्त में के कम थियनि, के रिटायरमेंट केस मुफ़्त में थियनि, के GP फंड कम मुफ़्त में थियनि। इहे थिए ज़िले लेवल जी ॻाल्हि। मर्कज़ ते जेके तव्हीं सलाहूं माना ॻाल्हियूं हिकिड़ियूं करे पोइ वरी बैक डोर ते ॿियूं शयूं तव्हां वठी था अचो, अहिड़ा कम ऐं नौजवान जेके अचनि पिया इहे थियणु कोन ईंदा। छो त हुनजो ज़ाती मसइलो आहे, तव्हांजो त ज़ाती मसइलो आहे कोन। अपग्रेडेशन खां पोइ सर्विस तव्हांजो मसइलो ई कोन्हे को, तव्हांजो जंहिंजो मसइलो ई कोन्हे को, जंहिंजो मसइलो हूंदो त केस उहो ई सही विड़ी सघंदा न, उहो ई बीही सघंदा, उहो ई जहिड़ो करे सघंदा। ख़ैर जेको त ख़ूब थियो, असीं ॾाढा तव्हांखे ॾाहा सम्झंदा हुयासीं, वॾा तव्हांखे इनकलाबी सम्झंदा हुयासीं, पर जेको रत तव्हीं चूसियो आहे न, अहिड़ो कंहिं न चूसियो आहे।